दोस्तों अॼु शमन अली मीराली जो एल्बम आहे 45 बेवफ़ायूं टाइटल आहे। एल्बम तमामु बहितरीनु आहे, हर कंहिंखे वणंदो आहे एल्बम। सो इन करे हिन नाज़ प्रोडक्शन वारनि कयो। असल में 44 एल्बम जेको आहे उन एल्बम जे पोज़ सां गॾु 2 पोज़ फ़ोटो निकितल हुया। उन हिकिड़ो हीअ पोज़ हलायो ऐं हिकिड़ो हुन में पोज़ पंहिंजी जाइ ते। ऐं हिन में कलाम जेके आहिनि सभु सुपर हिट आहिनि। मुंहिंजी पसंदि जो हैरान ज़िंदगी आहे, परेशान ज़िंदगी आहे, महबूब सिवा मुंहिंजी वीरान ज़िंदगी आहे। दोस्तनि जा कमेंट्स आहिनि, कमेंट शामिलु कयो। उनखां बाद एल्बम जे बारे में कुझु अहम मालूमात ॾसींदासीं। पहिरीं कमेंट्स आहे सिराज अमन लाशारी भाउ लिखियो आहे, वेरी नाइस एल्बम, वॾी महिरबानी भाउ सिराज। ऐं ॿी दोस्त शहबान सोलंकी भाउ लिखियो आहे, फ़ोटूं जी क्वालिटी बहितरीनु आहे। ऐं ॿियो दोस्त हेठों लिखियो आहे त तौफ़ीक़ अब्बास जा ऐं मुख़्तियार सिद्दी जा। ठीकु आहे दादा, इंशाल्लाह हर फरमाइश पूरी थींदी। एम प्रोडक्शन वारे भाउ लिखियो आहे ग्रेड। उनखां बाद शहबान सोलंकी भाउ लिखियो आहे सुपर हिट दा। हसन मनमार भाउ लिखियो आहे ज़बरदस्त जानी महिरबानी दा। आसिफ़ अली भाउ लिखियो आहे सुपर हिट एल्बम, वॾियूं महिरबानियूं। उनखां पोइ आशिक़ अहमद सोलंकी नाइस वीडियो, नाइस एल्बम। बादशाह अहमद सोलंकी भाउ लिखियो आहे सफ़ा भलो आहे। एहसन अहमद सोलंकी भाउ लिखियो आहे VIP एल्बम 44 नंबर, ज़बरदस्त पिया, वॾियूं महिरबानियूं, कमेंट कयो पिया यार। उनखां पोइ नादिर अली लिखियो आहे VIP एल्बम 44। उनखां पोइ वरी नादिर अली लिखियो आहे हमारा ख़ासि पसंदीदा एल्बम, वॾी महिरबानियूं। हा साईं, पसंदीदा एल्बम त आहिनि। मीराली आहे ऐं मीराली जो को बि अहिड़ो एल्बम न आहे जेको पसंदीदा न हुजे। ऐं दोस्तनि खे ॿुधायूं त हे रिलीज़ इंफॉर्मेशन वीडियो आहिनि ऐं हिन में असां को बि गीत शामिलु न कयो आहे। ऐं उनखां पोइ तव्हां दोस्तनि खे ॿुधायूं त हिन में गीत कहिड़ा कहिड़ा आहिनि। ऐं हीउ एल्बम जॾहिं आयो त माण्हुनि घणो ज़ोर ॾिनो एल्बम ते। इहो इन जे करे जो नओं एल्बम हुयो, फ़ोटूं नओं, एल्बम 45, माना हर शइ नई तरीक़े जी हुई। पर जिन्हनि वठण ऐं ॿुधण खां बाद त उन्हनि इहो ई महसूसु कयो त हीअ पुराणा गीत सभु उन्हनि रिकवर कया आहिनि। मतिलबु त पुराणा एल्बम जेके उन्हनि जा दोहिड़ा कटे करे ऐं हिननि एल्बम तयारु कयो। ऐं हिन वक़्तु नाज़ प्रोडक्शन में मतिलबु एल्बम न हुयो कोई बि, मतिलबु रिकॉर्डिंग में। ऐं जेको 44 एल्बम हुयो उन तमामु घणी मक़बूलियत हासिलु कई। ऐं नाज़ प्रोडक्शन वारनि सोचियो त हाणे जल्दी हिकिड़ो ॿियो बि एल्बम ॾियूं त जीअं असांजा ग्राहक वधनि। बहरहाल घणियूं ॻाल्हियूं आहिनि। ऐं उनखां पोइ तव्हांखे ॿुधायूं त हिन में गीत कहिड़ा कहिड़ा हिनखे पुराणा विधऊं। पहिरियों गीत जेको आहे वही धकिड़े जो आहे, छो अॼु माण्हू मेणा ॾियनि हा तुंहिंजे सचाई करे हा मूंसां। उनखां पोइ आहे बख़्शल मीराली जो कलाम आहे, मां छो न रवां। उनखां पोइ आहे हू त तोखे यादि कंदो आहे, वही धकिड़े जो कलाम। उनखां पोइ आहे ग़ुलाम क़ादिर घायल जो कलाम आहे, तुंहिंजे दर्द में मुंहिंजा दिलदार अखियूं रोइनि थियूं। ऐं उनखां पोइ आहे तो सेवा पई थी गुज़रे ॾुखी ज़िंदगी, ज़बरदस्त गीत आहे सामल मीराली। उनखां पोइ आहे वही धकिड़े जो कलाम आहे, हू त तोखे यादि कंदो आहे, तो त विसारियो अथसि सफ़ा। ऐं उनखां पोइ आहे दीदार जो कलाम आहे साईं, ज़बरदस्त। दीदार लाइ ॾुखनि जो सामान ज़िंदगी आहे, हैरान ज़िंदगी आहे, परेशान ज़िंदगी आहे। अहिड़ो लाजवाब गीत आहे, जंहिं बि ॿुधो हूंदो। ऐं उनखां पोइ ॿियो वही धकिड़े जो गीत आहे, अदा भला अव्हां त रोई ॾेखारियो, ईअं हरू भरू केरु रोअंदो आहे, सवा दर्द जे दाहूं न कंदो आहे, ज़बरदस्त गीत आहे। उनखां पोइ आख़िरी गीत आहे वही धकिड़े जो, उहा जाइ जानी यादि ईंदी आहे, एल्बम 14 में, ज़बरदस्त गीत आहे। दोस्तों तव्हांखे वीडियो कीअं लॻो? वीडियो पसंदि आयो हुजे वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब कंदा। अहिड़ा वीडियो ॾिसण लाइ चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा।